क्यों हथियार हेडी का हथियार छो हथियार हेठ कन छदीन त पंहिंजो शौक़ पूरो कन। गाजी खान पहिरियों फैसले में ॾिसो छा थो थिए, पोइ धमाका बि थींदा ददका बि थींदा, पोइ थींदी मस्त कलंदर मस्त। शरल पंहिंजे हॾ ई काठ खां मथे ॻाल्हि न कर। जेकॾहिं मुंहिंजे वार खे बताओ आयो तव्हांजूं लाशूं खणण लाइ बि को कांधी न रहंदो। तूं असांजो फिकुर न करे, तूं पंहिंजो सोच रुगी। तुंहिंजो लाश तुंहिंजे मालिकनि खे मिलंदो, इते जो इते दफ़न कंदो मां। पर मूंखे बोतारनि जी नक में नोड़ी अथई, नक में। शरला तुंहिंजे भाइरनि मूं ते हथियार सिधा कया आहिनि, सम्झ त मूंखे मारे चुका आहिनि। सुठो इन्ही में अथई त मूंखे गोली हणी मारे छॾ, न त मां तोखे ऐं तुंहिंजे भाइरनि खे मौत जी निंड सुम्हारींदसि। वो मां पुट ॼणियो ई न आहे जेके असांजा लाश किराए। हर कलमो न त काफ़र थी मरदे। काज़ी खान शेर कुछ छाना थियो जे न त अहिड़ो कलम हणंदोमांव जो सॼी ज़िंदगी जेलनि में सड़ी वेंदो। हलो हाणे हलो वेदा हलो। काज़ी खान तो बि वञे भाउ। अदा शान छा थो सम्झी त फैसले में छा थींदो? अदा शौकत छा थींदो, असां ॾोहियूं छा जो असां डिॼूं। अदा तोखे बोतारनि जी त ख़बर आहे न, जे असांखे ॾोही कनि त पोइ। अदा तव्हां छो भला चरीना जी ॻाल्हि था कयो? अदा असां चरनि वारियूं ॻाल्हियूं कोन था कयूं। उहो बि चवंदा आहिनि न त जंहिंजे ॼमण जी ख़बर हुजे उन जा ॾंद न ॾिसबा। शौकत छा वरी छा, जॾहिं फैसले में हलंदासीं न सभु ख़बर पइजी वेंदी। छाजो फ़ैसिलो? का ज़रूरत न आहे फैसले ते हलण जी। कहिड़ा असां ॾोही आहियूं जो बोतारनि ते पटका ॿधी हली उतां ते वेंदासीं। मां बि इहो ई चवां थो देखे, पर सम्झे ई कोन थो। हा साईं, तव्हां सियाणा हो, बाक़ी मां चरियो आहियां न। सौट शान इन्ही में चरे ऐं शाणे जी का बि ॻाल्हि न आहे। पहिरीं बेवाजबी उन्हनि जी आहे जो असांजे दर ते बेगुनाह पहिरियों आंदो। ऐं हा ॿी बेवाजबी त असांजो हमरा अञा थाणे ते आहे। ऐं टी बेवाजबी त अॼु उन्हनि मुंहिंजे मथां हथियार सिधा कया आहिनि। भले ज़मीन उथली पए पर असां उन्हनि खे फ़ैसिलो कॾहिं बि न ॾींदासीं। छो हुननि असांजी इज़त नाहे कई। गाज़ी सम्झण जी कोशिशि कर, जेकॾहिं असां फ़ैसिले ते न हलंदासीं न सूबेदार असांजे हमरा जा लां कढी छॾींदो। मुड़ुसु माण्हू आहे पाण ई मुंहुं ॾींदो, तव्हां रुगो माठ करे वेही रहो। ओए